जेस ताईं तू मोकल वठी हलियो वञ सिकंदर खान, न त तुंहिंजो साहब इन कानून जी आड़ में तोखे माराए छॾींदो। मां त वापस वञा थो मूंसां खान, पर जेकॾहिं तव्हां थोरो हथ हल्को न रखियो त इहा चार्ज साहब पाण खणंदो। छाजी चार्ज? जॾहिं असां केस ई दाख़िल नाहे कयो। बाक़ी ये जेके खून पिया थियनि, इहे समूरा खून बि खानू जे खाते में हणंदा वञो। जेकॾहिं खानू असांजी गोली खां बची ऐं कानून जे वर चढ़ियो त पोइ उन्हीअ खे फाही ॾियण में तव्हांखे आसानी थी। का खबर पई? न का बि ख़बर नथी पए त कंहिं तरफ़ निकिरी आहिनि। हथ अचण खां पोइ छा छोकिरी खे मारे छॾींदा? मूंखे त सम्झ में ई नथो अचे त माउ पीउ खे बदनाम करण लाइ छोकिरियूं अहिड़ा क़दम छो थियूं कनि, सिर्फ़ पंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर। छा छोकिरी जेके ख़ुशियूं पंहिंजे लाइ सोचे निकिती आहे उहे हुनखे मिली वेंदियूं? ईअं नाहे। बाक़ी छा आहे? का भी औरत पंहिंजी खुशियुनि जे करे माउ पीउ जी इज्जत बदनाम न कंदी। ॿियनि खे छॾ, ही वाक़ियो त तुंहिंजे साम्हूं आहे। तो ज़ाहिर ॾिठो, छोकिरी पंहिंजे पीउ माउ खे बदनाम करे घर छॾे हली वई, पर उन पोयां कहिड़ा सबब हुया उनजी तोखे ॼाण ई न आहे। एॾो वॾो कदम छोकिरी सिर्फ़ पंहिंजी खुशियुनि लाइ कोन खयो हूंदो। ॿी त कहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे। जॾहिं त छोकिरीअ जी शादी हाकिम खान सां थियणी हुई, जो हुनजा पीउ मां हुनखे घर में क़ैद रखणी चाहिनि हा, त पोइ हुनजी शादी छो तय कनि हा? मूंखे यकीन नथो अचे त सिर्फ़ छोकिरी पंहिंजी पसंद जी शादी लाइ घरां निकिती आहे। ॿियो को बि सबब नाहे सोणी, ॿियो को बि सबब नाहे। जेकॾहिं इहो सबब आहे त पोइ औलाद जो एतिरो बि हक़ न आहे जो उनखे उन्ही जी जिंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾिनी वञे। सोणी, माउ पीउ कॾहिं बि औलाद जो बुरो न आहिनि चाहींदा। माउ पीउ खे चवंदा त हुननि जी औलाद ॾुखियो वक़्तु गुज़ारे। तोखे अॻ में ॻाल्हियुनि में मारियो आहे जो अॼु मां तव्हां खां खटे वेंदमि? जॾहिं ख़बर बि अथई त पोइ मूंसां बहस छो कंदी आहीं? अॼु खां पोइ ज़ारी आहे। चवण जी हद ताईं आहे। सुभाणे नवां सिज नवां बहस। तव्हां तयार थी वठो त मां गाॾी कढायां। वरी किथे हलण जो प्रोग्राम आहे? चरी हितां निकिरणो आहे, पोइ सोचींदासीं त काॾे हलणो आहे। पहिरां सोचे वठो, पोइ था हितां निकिरूं त 2 टे ॾींहं हिते ई रही था पऊं। चमचा मुल्क में घणा आहिनि, जेकॾहिं न हिकु जॻह ते रहियासीं त ज़ाहिर थी पवंदासीं। जीअं तव्हां मुनासिब सम्झो। मां इहो थो मुनासिब सम्झां त हितां निकिरणो आहे। तव्हां तयार थी वठो त मां गाॾी कढाए वठां। ठीकु आहे? गाड़ी कढाइजो त असां निकिरूं। जेकॾहिं कुझु ॾींहं रहो त असां हाज़िर आहियूं। अरे यार मोहम्मद अली, 2 ॾींहं रहायो। इहे बि दोस्त तव्हांजा असांजे मथां। का ॻाल्हि न आहे, तव्हांजे लाइ सिर बि असांजो हाज़िर आहे। आलम, इहे तव्हांजा कुर्ब। कुझु ॾींहं रहो, पोइ को बि ख़तरो न आहे। जेसि ताईं कंहिं महफ़ूज़ हंध ते नथा पहुचूं न, हिकु हंधि न वेहंदासीं। तव्हां ईअं कजो, गाॾी कढाइजो। तव्हां भाॼाईअ खे वठी अचो, मां गाॾी कराए थो अचां। ठीकु आहे आलम, मां तुंहिंजे भाॼाई खे वठी थो अचां।
थाने तू निकिरी वञ असां हिननि खे रोकियूं था मां तव्हांखे सॼे कढी ॾींदुसि तूं हिते खाने ते वेठो रहे थी सघे तो पुलिस पहुची वञे तंहिंखां हितां निकिरी वञ पुलिस पहुचे त निकिरी वञ न कॾहिं बि न ज़िद न छॾी त ॿई मारिया वेंदव तव्हांजो छा थींदो तव्हां निकिरी वञो असांखे कुझु बि कोन करे सघंदा घणो वक़्तु असां हिननि खे रोके न सघंदासीं तूं निकिरी वञ दुआ कजो दोस्त हिम्मत कर मायरा हिम्मत कर जेकॾहिं ईअं हारजी वेही रही त हू सालमा असांजे मथां पहुची बीहंदा न खान हाणे मां हिकु कदम अॻिते नथी हली सघां कोशिश कर थोड़ी कोशिश करे ॾिस मां तोसां गॾु आहियां
जेतिरा भी पीर सोरा थी सोरे वट मायरा कड़वत लिखी कोन सकंदी। कमाल खान वट पहुची चुको आहे। जेकॾहिं कुदरत वारो चाहींदो त तव्हां मायरा जे वार खे बि तऊ ॾेई न सघंदव। मायरा जे वारनि खे तऊ त छा, मां उनजी मुठी तुंहिंजी अॻियां वठी अथसि। कुझु खुदा जो ख़ौफ़ कयो, कुझु खुदा जो ख़ौफ़ कयो। तू जेको असांखे ज़लील कयो आहे, जेको ख़्वार कयो आहे, उन जो हिसाब त तोखां वठंदुसि। पहिरियां तोखे मायरा जो अंजाम ॾेखारींदुसि। तमामु दर्द कमाल खान मायरा जी गिचे में टोड़ो विझी हिते केले खणी ईंदो। या अल्लाह तो ख़ैर कजे। हाँ कमाल खान, कुत्ते खे पूरो कयो या न बाबा साईं, रात थियण करे उंधाए जो फ़ाइदो वठी करे निकिरी वियो। न कमाल खान, न रात भी हिक करे छॾ, रत जा दरिया वहाए छॾ। हर हाल में न त हेॾां जो रुख न कजाए, हेॾां जो रुख न कजाए। मायरा खे वठी अचिजांइ हर हाल में। वाइदो आहे बाबा साईं, इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। जेसि ताईं मां मायरा खे वापसि न आणींदुसि, तेसि ताईं मां घर जो रुख ई न कंदुसि। ऐं मूंखे कसम आहे तव्हांजी इज़त जो, तेसि ताईं मुंहिंजा कदम घर जी चाउठ अंदरि न टपंदा। मूंखे बि तो न इहा ई उम्मीद आहे कमाल खान, इहा ई उम्मीद आहे। मूंखे बि तो मां इहा ई उम्मीद आहे कमाल खान, इहा ई उम्मीद आहे। भले तव्हां न चोटीअ जो ज़ोर लायो, पर मायरा तव्हांखे हथ कोन ईंदी, कोन ईंदी। तो बस कर, बस कर, बस कर। मारे छॾ, मां चवां थी भली मारे छॾ। अहिड़ी ज़िंदगी खां त मूंखे मौत भलो आहे। तोखे ज़रूर मारींदुसि, ज़रूर मारींदुसि, पर हिक धक सां न, सिसकाए साह कढंदुसि। अहिड़ो दहशत कंदुसि जो तूं ख़ुदकशी करण ते मजबूर थींदी। ख़ुदकशी मां कॾहिं बि कोन कंदसि, पर तव्हां ज़ालिमनि जो अंजाम मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदसि, अखियुनि सां। तोखे न क़ाबिल छॾियो तॾहिं न।
खैरा जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे। अॼु ॿई ॾाइणियूं नज़र नथियूं अचनि। किथे पंहिंजे कमरे में वेही मूं लाइ खॾूं त कोन थियूं कोटनि। पर मां बि खैरा आहियां, खैरा ईअं हिननि जे खोटरियल खॾुनि में कोन किरण वारी आहियां। मुंहिंजो त ख़ैर आहे, पर किथे मुंहिंजे न्याणीअ जे लाइ त खॾूं कोन थियूं कोटनि। हाँ हाँ खैर आहे, वेख त सही, मूंखे तोसां सलाह करणी आहे। वेख छो अॼु त ॾाढो मिठो पई ॻाल्हाई। लॻे थो तुंहिंजे को कमु फाथो अथई। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजेड़ी जनी, जे थी तोखे मां ॿुथ जा चंबा ठोकियां तॾहिं बि नखरा। जे थधो मिठो थी ॻाल्हायां पई त उन में बि नखरा। माई हाणे तुंहिंजी तबियत आहे अलाए कहिड़ी, मूंखे त सम्झ में नथी अचे। तूं ई खणी ॿुधाए, जेकॾहिं तूं इन चंबनि में ख़ुशि आहीं त पोइ मां तुंहिंजी जुंडनि पट पई कयां। हाणे ठहियो घणो न थाप, ॿुधाए कहिड़ो कमु अथई। भाई हाणे ॻाल्हि आई आहे त कूड़ न हणजांइ जनत, सच सच ॿुधाइजांइ। तूं वरी कहिड़ी कोर्ट जी जज जो सभु कुझु तोखे सच सच ॿुधाए छॾियां। वॾी का धूतीर न आहे अड़ी जनी, तूं कुर्ब मां त सफ़ा ॼाणे ई कोन। चङो चङो हाणे ॻाल्हि कर, फट कोन थी कूड़ ॻाल्हायां। त पोइ इहो ॿुधाए त इन ॾाइण सकीना सां वेही मुंहिंजे लाइ कहिड़ियूं खॾूं कोटरींदी आ। हाँ त इहा ॻाल्हि आहे। जेकॾहिं तोखे सभु सच सच ॿुधायां त पोइ इन जी क़ीमत केतिरी मिलंदी? मुंहिंजो मतिलबु आहे घणा ॾींदीअ? अड़ी जन्नत, हिन वक़्तु त रुॻो मुंहिंजे पलव में 5000 ॿधल अथई। हाणे हीअं कर, 2000 खण तूं, 3000 मूंखे ॾे त मां कमु लायां। हेॾा कर हाणे ॻाल्हि कर जन्नत, हाणे ॻाल्हि कर। सच इहो आहे, सच सच थी ॿुधाई, सच इहो आहे त खॾूं तो लाइ न, कसम सां तो लाइ न आहिनि कोटियूं, बाक़ी तो वारी छोकिरी लाइ आहे। ॾिसड़ी जन्नत, जेकॾहिं मूं ते को इल्ज़ाम लॻे त वरी बि ख़ैर आहे, मां बर्दाश्त करे वेंदीसां। पर यादि रखजांइ जन्नत, जे मुंहिंजे न्याणीअ ते को इल्ज़ाम लॻो न, या हुन ते को बदनामीअ जो दाग लॻो त पोइ मूंखां वधीक को बुछड़ो नज़र न ईंदुई। ॾुंडनि में हथ विझी गहले घर ताईं वठी हलंदीसां। न माई न, इहो कमु कंदियूसीं ऐं ज़रूर कंदियूसीं। ऐं तोखे जेका जुठ खपे न सा तूं मूंसां कजां, आउं हाज़िर आहियां। छा कयां इन कम लाइ? जीजा मूंखे एतिरा पैसा ॾिननि जो तोखे आउं छा ॿुधायां। असीं त ज़रूर कंदासीं। हा अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जनीस रखे तो मुझे धीउ जे पालन पटण जे लाइ इन सड़ीअ सकीना खां पैसा वरिता आहिनि। वरी मथो थी चए पई त कंदियूंसीं ज़रूर कंदियूंसीं। यादि रखजांइ अहिड़ी जनी, जे मां तोखे हिन हाले मां न कढायो न त खैरा मुंहिंजो नालो न रखजांइ।